नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अतीक धुकड़। जी अतीक। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में भी लॉकडाउन के हवाले से अॼु 49 ॾियारो बरक़रार है। इन के हवाले से शिकारपुर में जो माण्हुनि जा हुजूम आहिनि, मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते रश लॻल है। शिकारपुर पुलिस पारां माण्हुनि खे कंहिं बि हिदायतूं नथी करे ऐं ज़िले इंतज़ामिया लातालकू बणियल है। मां अॼु तव्हांखे आइसोलेशन वार्डनि जे करंतना सेंटर के हवाले से ॿुधाईंदो हलां। शिकारपुर में करंतना सेंटर ते 6 मरीज़नि खे गुज़िरियल 17 ॾींहंनि खां वठी रखियो वियो हो, पर उन्हनि जी अञा ताईं ॿी जेका चकास है उहा टेस्ट ना कराई वई। जॾहिं त शिकारपुर में सरहंदीअ वारनि पारां मुख़्तलिफ़ पंहिंजी मदद पाण चकासूं कराए छॾियूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया जा सिहत खाते जे अमले इन महिल ताईं अञा चकासूं न करायूं। मरीज़नि पारां ॿुधायो पियो वञे त हिकिड़ी चकास में 8 खां 9,000 रुपयो ख़र्चो आहे। इन जे हवाले सां असां पाण ख़र्चो असीं पाण टेस्ट नथा करायूं ऐं सिहत खाते पारां शुरूआती तौर में पंहिंजे मदद पाण असांजे लाइ जुज़ा वठी करे ऐं टेस्ट कराइण में लाॻापियल हुई, रुधल हुई, पर असांखे हिन महिल ताईं असांजी ॿी चकास नथी कराई वञे त असांजी ॿी चकास ख़बर पवे पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे। इन जे हवाले सां असांखे 16-17 ॾींहं थी विया आहिनि, असांखे बंदि रखियो वियो आहे ऐं उते असांखे कंहिं बि सहूलियतूं न आहिनि। शहर जा मुख़्तलिफ़ चौक रस्ता आहिनि। हिन वक़्तु शिकारपुर जो मेन लखीदर सर्कुलर स्टेशन रोड तव्हांखे नज़र अची रहियो आहे। हिते जेका आहे रश लॻल आहे, माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। वनफायर रोड आहे, उते बि माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। शहर जो अस्ट्रोगंज, लखीदर, हज़ारीदर ते माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। शिकारपुर उते पुलिस एहलकार मुक़ररु थियल आहिनि, माण्हुनि खे घरनि न वञण जूं हिदायतूं नथा करनि। ज़िले इंतज़ामिया जी नाहड़ी चइजे या बेहसी चइजे, माण्हुनि जा चकासुनि जे लाइ जुज़ा वठण जे लाइ उते ऑफिस क़ाइमु कई वई आहे। जुमाणी हाल ते माण्हुनि खे कोरोना जे हवाले सां तव्हां चकास करायो ऐं केतिरे करे अव्हां जो मिसाल इहो ई साम्हूं आहे। 6 जेके मरीज़ आहिनि कोरोना जे हवाले सां जेके करंतना सेंटर में रखिया विया आहिनि, उन्हनि जी अञा ताईं ॿीहर चकास न पिया कराए वञनि, जंहिंजे करे उहे वीचारा परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी।